कारतूस सिंधी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम काशिफ खैरा खुशान ते सैया वे खुशान खैरा खुशान खैरान ते सैया अल्हम्दुलिल्लाह तू दे आला तो काशिफ खैरा खुशान ते सैया मुनमाना दुआम अल्हम्दुलिल्लाह अला ऐसा तू बुधाए तू भी खुशान तो आया अल्लाह या सर आजकल तो जाने नंढड़ा काथे दा पढ़न सागे ई पंजे गोठ वाले स्कूल में अच्छा तवा जा नंढड़ा काथे दा पढ़ बाबा मुंहिंजा छोकिरा प्राइवेट पढ़ंदा हिक हिक छोकिरे जी 15,000 मां फीस भरींदो आहियां 15,000 भरी बाबा पढ़ाइणा आहिनि पढ़ाइणा आहिनि कुझु न कुझु हुनखे मुस्तक़बिल कहिड़े तरीक़े सां हुनजो सवाल सही। हिकिड़ो मुंहिंजो अचई थो अच्छा बाबा महिमान खे हथ ते ॾे ही छोकिरो आहे मुंहिंजो प्राइवेट में पढ़ंदो आहे शायद मुझे 100 रुपया चाहिए। बाबा सवाल पूछाए बाबा ज़ाल त हेजे करे बुधाए अबू ज़ाल जे करे ॿुधाए चाचे खे कीअं जे कबी आहे चाचा ज़ाल की जी जे कया तू जी जे कया जा बाबे जी जे कया